नाज़रीन अवां खे हाणे रांदियुनि जी ख़बरुनि जे हवाले सां ॿुधायूं त पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जी टीम विच में ॿी T20 मैच अॼु खेॾी वेंदी। अवां खे ॿुधायूं त पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जी टीमुनि विच में ॿी अहम T20 मैच अॼु खेॾी वेंदी। टिन मैचेस ते ॿधल सीरीज़ में अफगानिस्तान जी टीम खे ॿुड़ी जी भेट में हिक मैच जी सरसी हासिल आहे। क़ौमी क्रिकेट टीम जो कप्तान शादाब खान अॼु मैच में कामयाबी लाइ घणो पुरुमीद आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां KT न्यूज़ जो स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जी टीमुनि विच में ॿी ऐं अहम T20 मैच अॼु खेॾी वेंदी, अपडेट कजो। बिल पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जी टीमुनि विच में टिन T20 मैचेस ते ॿधल सीरीज़ आहे जेकी शारजाह में जारी आहे। असां ॾिठोसीं 24 तारीख़ ते ॿिन्ही टीमुनि विच में पहिरीं मैच खेॾी वई, जंहिंमें अफगानिस्तान जी टीम हिक तरफ़े मुक़ाबले बाद पाकिस्तान जी टीम खे 6 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। पहिरीं मैच में पाकिस्तानी क्रिकेट टीम में 4 रांदीगरनि खे डेब्यू करायो वियो, जंहिंमें साइम अयूब हुयो, तैयब ताहिर हुयो, उन सां गॾु ज़मान खान ऐं एहसानुल्लाह, जिन खे T20 डेब्यू करायो वियो। जॾहिं त पाकिस्तानी टीम मजमूई तौर ते 15 रांदीगर ते ॿधल आहे। उन में तमामु न तजुर्बेकार रांदीगर बि शामिल आहिनि, जिन में मोहम्मद नवाज़, इफ्तिखार अहमद, शान मसूद ऐं मोहम्मद वसीम जूनियर आहे। पर उन मैच में 4 रांदीगरनि खे चांस ॾेई पाकिस्तानी टीम टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो ऐं 92 रन्स स्कोर करे सघी मुक़ररु 20 ओवर्स में 9 विकेटुनि जे नुक़सान ते, जंहिंमें सभ खां वधीक स्कोरर इमाद वसीम रहियो, जंहिं 18 रन जी इनिंग खेॾी, जॾहिं त साइम अयूब 17 रन जी इनिंग खेॾी। अहिड़ी तरह सां पाकिस्तान पारां जेको 93 रन जो टारगेट हुयो, उहो अफगानिस्तानी टीम 17.5 ओवर्स में सिर्फ़ 4 विकेट जे नुक़सान ते पूरो करे पहिरीं मैच में कामयाबी हासिल कई। न सिर्फ़ पहिरीं मैच में कामयाबी हासिल कई, पर पाकिस्तान जे ख़िलाफ़ कंहिं बि इंटरनेशनल T20 मैच में या अफगानिस्तान जी पहिरीं में कामयाबी हुई। इन खां पहिरियों 3 T20 मैचिस थिया, टिनी में पाकिस्तानी टीम कामयाबी हासिल कई। त अॼु क़ौमी टीम जो कप्तान शादाब खान कामयाबी लाइ तमामु घणो पुरुमीद आहे ऐं अहम मैच जीअं तव्हां चयो त इन हवाले सां आहे त जेकॾहिं पाकिस्तानी टीम इन मैच में कामयाबी हासिल कंदो त सीरीज़ बराबरि करण में कामयाबु थी वेंदो। पोइ उन जो फ़ैसिलो वरी सीरीज़ जो 27 तारीख़ ते रिथियल आख़िरी T20 मैच ते हूंदो। पर जेकॾहिं पाकिस्तानी टीम खे हिन मैच में शिकस्त थिए थी त सीरीज़ अफगानिस्तान पंहिंजे नाले करे वठंदो। अॼु पाकिस्तानी टीम में 2 खां 3 तब्दीलियुनि जो इम्कान आहे, जिन में मोहम्मद नवाज़ जी ॻाल्हि कजे, इफ्तिखार अहमद ऐं शान मसूद खे खेॾाइण जी जेको आहे सो इम्कान आहे ऐं अफगानिस्तानी टीम में 1 रांदीगर खे तब्दील करण जो इम्कान आहे, जंहिंमें गुलबद्दीन नायब जेको आहे उनखे शायदि रेस्ट कराई वञे। पर पाकिस्तानी टीम में तब्दीली जो इम्कान बिल्कुलु आहे त जीअं पाकिस्तानी टीम इन मैच में कामयाबी हासिल करे सीरीज़ जेकी आहे उहा हिक मैच सां बराबरि करे पोइ 27 तारीख़ ते आख़िरी जेकी T20 मैच आहे उन में जेको मैच कामयाबी हासिल कंदो उहा सीरीज़ पंहिंजे नाले करे वठंदो। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मुजाहिद सोलंकी।